बजो मिठो महबूबो नबी गलियों सजी वियो खुशियों अची वियो घर जंग शहर में मीलाद जुड़ेलियो गलियों सजी वियो खुशियों अची वियो घर जंग शहर में मीलाद जुड़ेलियो ॾींह क़यामत ताईं हलंदा ही सिलसिला आशिक़े मुस्तफ़ा जिंदाबाद जिंदाबाद आशिक़े मुस्तफ़ा जिंदाबाद जिंदाबाद नबी नबिया नबी नबिया नबी नबिया नबी नबी जैसी ही कायनात आ न खत्म थी दा सिलसिला रबीउल अव्वल में खुशिन रहूंदा सदा बरहला जैसी होगी जिंदगी आका जी खुशी कभी जैसी होगी जिंदगी आका जी खुशी कभी लीला दसा असा के प्यारे मिलादी मिलादी जिंदाबाद मिलादी जिंदाबाद मिलादी जिंदाबाद 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 मिलादी जिंदाबाद मिलादी जिंदाबाद मिलादी जिंदाबाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलुल्लाह। तमाम आशिकान रसूल के नातवा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफा जश्न ईद मिलादुन नबी जूं लख लख करोड़ मुबारक महबूब जे पाक आमद वारे महीने जे पुरमुसरत महीने मुबारक जे लाइ अवां जे लाइ आशिकान रसूल जे लाइ तमामु ख़ूबसूरत तोहफ़ो जो हर साल हर दफ़े जाऊं पेश कंदो आहियां। महबूब करीम मदीने वारे आका जे पाक शान में नातूं मनक़बतूं त एल्बम नंबर 52 मिलादी जिंदाबाद हिते भी क़बर में भी अशर में भी मिलादी जिंदाबाद त इहो एल्बम अवां ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे चैनल ते यूट्यूब मोहम्मद सलमान ख़ास के हुसैनी चैनल ते जे चैनल खे अवां सब्सक्राइब भी करियो लाइक भी करियो शेयर भी करियो नातूं टोटल एल्बम जूं 16 नातूं अवांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदियूं। महिरबानी अस्सलाम वालेकुम।